अस्सलाम वालेकुम नाज़रीन, MW न्यूज़ में खुशामदीद। ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं। मिसलनी में गैस लोड शेडिंग ऐं प्रेशर घटि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो थियो। शहीद भुट्टो चौक ते ज़ुल्फ़िकार लगारी मुर्तज़ा लगारी जी अॻुवाणी में मुज़ाहिरो थियो। अचो साण ॾिसूं था त छा थियो। जी नाज़रीन, तव्हां ॾिठो त हिननि शहीद बेनज़ीर भुट्टो चौक ते धरणो ऐं एहतजाजी मुज़ाहिरो खे गैस इंतज़ामिया खां मुतालबो कयो आहे त जल्द खां जल्द मसइलो हल करे ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो, जंहिंजी ज़िम्मेवार गैस इंतज़ामिया पाण हूंदी। अचो त ॾिसूं था साण छा जी नाज़रीन, ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं असांखे इजाज़त ॾींदा। जेकॾहिं तव्हां MW न्यूज़ सब्सक्राइब न कयो, सभ खां पहिरीं हुनखे सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿायो। अल्लाह हाफ़िज़।